पंजाबी ड्रामे जी दोस्तों एक ज़बरदस्त धमाकेदार अपडेट आई आहे। पंजाबी ड्रामे में अचण वारे एपिसोडनि में तव्हां ॾिसंदो त हाणे जाबर जूं सॼियूं ॻाल्हियूं जेके ॿुधियूं सांवल वॾो परेशान थी वेंदो। जॾहिं जाबर ॿुधाए रहियो हूंदो त मां हुनखे मारियो, हसीना खे चवंदो आहे तूं फलाणे खे मारियो, तुंहिंजे भाइरनि फलाणे खे ज़हर ॾिनी, फलाणे जो क़ातिल तूं आहे। इहे सॼियूं ॻाल्हियूं जॾहिं चाकर ख़ान ताईं पुॼंदियूं सांवल जे तरफ़ां त जो जाबर जे लाइ ऐं हसीना जे लाइ मुसीबत बणिजी वेंदियूं। छो त उन्हनि पंहिंजी ज़बान सां जाबर चयूं ऐं सांवल लिकी करे ॻाल्हियूं ॿुधी वेंदो आहे, सॼियूं ॻाल्हियूं ॿुधी वेंदो आहे, जंहिंमें सांवल खे वॾो हिकु रस्तो मिलंदो आहे असली क़ातिल ताईं हू पहुची चुको आहे। बग़ैर जेका क़तल थिया आहिनि उन्हनि में बि इन जो हथु हूंदो, उन्हनि खे अंदाज़ो लॻी वेंदो आहे सांवल खे। छो त ड्रामो हिकु ज़बरदस्त धमाकेदार ऐं एक्शन वारे मोड़ ते पहुतल आहे। होॾां जेको आहे चाकर ख़ान खे सांवल ते यकीन आहे ऐं सांवल इहे सॼियूं ॻाल्हियूं जेको ॿुधंदो आहे जाबर जे वातां, इहे वञी वीचार करे पोइ चाकर ख़ान सां ओरींदो आहे ऐं चाकर ख़ान खे हाल अहिवाल ॾींदो आहे। दोस्तों अॼु जो वीडियो रुॻो पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।